जलाल चांडियो हिकिड़े महफ़िल में वियो ॻाइण, पोइ उते छाजे लाइ जलाल चांडियो जो महफ़िल रोकरायो वियो ऐं जलाल चांडियो छो पंहिंजा जेको आहे सो बिरादरी जा माण्हू हथियारनि सां घुराया। कहिड़ी ॻाल्हि हुई तफ़सीली वीडियो में ॻाल्हि कंदासीं। किथे इहा महफ़िल हुई ऐं छो हुननि बंदि कराई। मुकमल तफ़सीली वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी ॾींदा। दोस्तों, जलाल चांडियो हिकिड़े महफ़िल में वियो ॻाइण, शादी हुजे ऐं ठीकु ठाक शादी हुजे वॾी उन दौर में, ऐं हुननि मालिकनि लखें रुपयनि जो ख़र्च कयो। उन टाइम ते पाॾा कुठा हुयूं, वॾो पिंडा लॻायो हुयूं ऐं ॿाराड़ी जी शादी तव्हांखे ख़बर आहे त लखें माण्हुनि जो इंतज़ाम उन्हनि कयो हुयो ऐं दावत ख़ुशूसी जलाल चांडियो खे ॾिनो हो। छाजे करे ॿिया बि फ़नकारनि खे चयो हो, लेकिन ॿिया फ़नकार न अची सघिया। जलाल चांडियो पंहिंजे वाइदे जो पको हुयो ऐं जलाल चांडियो जंहिंखे बि तारीख़ ॾींदो हो पोइ उनखे मोटाईंदो न हुयो। पोइ जलाल चांडियो उन तारीख़ ते वञी उन्हनि वटि पुॻो। जलाल चांडियो जॾहिं पुॻो त हज़ारनि जी तादाद में माण्हुनि उन्हनि जो इस्तक़बाल कयो ऐं जलाल चांडियो जे मथां गुल निछावर कयूं। दोस्तों, जलाल चांडियो जॾहिं इका साउंड वग़ैरह हे हो, जॾहिं महफ़िल शुरू थी त ओस पास जा माण्हू जेके आहे कुझु फ़सादी उहे हथियारनि सां आया ऐं महफ़िल जलाल चांडियो जी बंदि कराइणो ऐं दाबा ॾिनऊं जलाल चांडियो खे त बाबा तूं हिते ॻाल्हि न ऐं तूं हिते माहौल ख़राब थो करीं। जेको आहे सो हो को मुले टाइप जा माण्हू हुया ऐं जलाल चांडियो जो प्रोग्राम रोकरायूं। जलाल चांडियो जो जॾहिं प्रोग्राम रोकरायूं त उते हज़ारे माण्हू पिंडाल में वेठा हुया, हड़ई माण्हू उथी आया। पोइ जलाल चांडियो जेको आहे सो उन्हनि खे रोकियो ऐं इन्हनि जे विच में कुझु वरी हमराह न, छाजे करे जो जलाल चांडियो सां गॾु एके साउंड वारा या ॿिया पंहिंजा जेको आहे सो हमराह गॾु हूंदा हुया। पोइ जलाल चांडियो जे हमराहनि छा कयो, पंहिंजे बिरादरी वारनि सौट मासातनि ॾे जॾहिं फ़ोन कयूं त भाउ झेड़ो थी पियो आहे, जल्दी अचो। पोइ जलाल चांडियो जा जेके हमराह हुया उहे 2-3 गाॾियूं हथियारनि सां भरे आया ऐं जलाल चांडियो जॾहिं उन्हनि खे ॾिठो त भिड़ा छा थी वियो, हे सौट मासात बिरादरी जा माण्हू हे हथियार खणी आया आहिनि, हे त खून रेज़ी थींदी, ईअं न थियणु घुरिजे। पोइ जलाल चांडियो उन्हनि खे ॿाहूं वग़ैरह ॿधी करे ऐं जलाल चांडियो हुननि खे चयो भाउ ठीकु आहे, हाणे झेड़ो न कजो, बाक़ी पासे में कवर ॾेई तव्हां बीह रहियो, जे अगरि जे अची वञनि त पोइ हिननि खे ॾिसी वठंदासीं, पोइ हिननि सां हिकु हिकाणी कंदासीं। त पोइ जलाल चांडियो जा जेके पिंडाल जा जेके मालिक हुया जंहिं जलाल चांडियो खे घुरायो, पोइ जलाल चांडियो उन्हनि सां मशवरो कयो त भाउ हाणे तव्हां चओ त मां ॻायां, चओ त मां हलियो वञा, छाजे करे जो फशरी थियण जो अंदेशो आहे, हथियारनि सां माण्हू वेठा आहिनि, सुभाणे ईअं न थिए त को नुक़सानु न थी पए। त पोइ पिंडाल जो जेको मालिक हुयो उन जलाल चांडियो खे चयो बाबा तूं ॻा, को बि मसइलो थींदो असां वेठा आहियूं, तूं ॻा चुपड़ी करे, हे ईंदा ई कोन। त पोइ जलाल चांडियो ॻाइणु स्टार्ट कयो। जलाल चांडियो जे चारों तरफ़ हथियारनि सां माण्हू बीह रहिया ऐं जलाल चांडियो ॻाए वॼाए VIP महफ़िल करे मालिक बि ख़ुशि थी विया, ओस पास वारा बि ख़ुशि थी विया ऐं जेके फ़सादी हुया उहे वेझे ई न आया। हुननि खे ख़बर हुई त लखें माण्हू हिन सां गॾनि जलाल चांडियो जा परस्तारनि, जे अगरि मां जे इन्हनि जे विच में जे अगरि इहे फ़सादी अचनि हा त फ़सादियुनि जो वार बि पटे छॾींदा, कुझु बि न छॾींदा आहिनि फ़सादियुनि खे। उन्हनि खे ख़बर हुई त हिननि जे वेझे नाहे वञिणो। त जलाल चांडियो सां गॾु अहिड़ा खोड़ वाक़िया थिया दोस्तों महफ़िलनि में। अहिड़ा वाक़िया मज़ेदार ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो, सुठो कमेंट ॾेई पंहिंजे राय जो इज़हार लाज़मी